इगड़ी जे क़दीमी क़ब्रिस्तान में अचानक बाहि भड़की पई। ॿाहिरि ॾिसंदे ई ॾिसंदे क़ब्रिस्तान जे वॾे हिसे खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो। क़ब्रिस्तान में कमु कंदड़ मज़दूर ॿुधायो त हिकु फलाही तंज़ीम पारां क़ब्रिस्तान जी सफ़ाई सुथराई लाइ क़ब्रिस्तान में मौजूदु गंद गाह ऐं काठियुनि खे गॾु करे क़ब्रिस्तान भरिसां रखियो वियो हो त जीअं ई सफ़ाई सुथराई जो कमु मुकमल थींदो त हितां गॾु कयल गंद गाह ऐं काठियुनि खे खणी वठंदासीं। पर जॾहिं असीं अॼु सुबुह जो टाइम क़ब्रिस्तान पहुता त गॾु कयल काठियुनि ऐं गाह में बाहि लॻल हुई। बाहि लॻण सबबि क़ब्रिस्तान में क़बरनि खे बि जुज़वी नुक़सानु पहुतो। क़ब्रिस्तान खां चंद क़दम फ़ासिले ते फायर ब्रिगेड ऑफिस मौजूदु हुई, पर फायर ब्रिगेड गाॾी बाहि वसाइण लाइ मौक़े ते न पहुती। केतिरनि कलाकनि बाद बाहि जी शिदत घटि थियण बाद पंहिंजी मदद पाण ते बाहि ते ज़ाब्तो आणंदो वियो। रिपोर्ट नसीर कुरैशी, इबरत न्यूज़, डिगड़ी।